जी साख रखिया हर शे जो मालिक अपन जब दोस्तन जे केड़ी ताकत दिनी थई तो जा दोस्त तो पाण ऐलान कयो आ बोला केड़ी ताकत दिनी थई जब दर नजर जलाल फरमायो कुछ मुझे घोट मोहम्मद मुस्तफा का तोखे बुधाई दो छा दिनो तब अल्लाह ने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया रुब अशास अगबर मदफूइन बिल अबवाब लौ अक़सम अल्लाह ला अबरहु अल्लाह ने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि एड़ा माण्हू हूंदा है जिन जा वार टियल ऐं पखड़ियल हूंदा है कपड़ा उन्हनि जा सादड़ा हूंदा है दरन ते जेकॾहिं अचनि त माण्हू उन्हनि खे दरन खां ॻोठे करे परे कंदा त परे थी परे पर अल्लाह जे हबीब फरमायो आहे उहे अल्लाह जा प्यारा माना दोस्त हूंदा आहिनि जेकॾहिं कसम खणी ॻाल्हि कंदा हूंदा अल्लाह उन्हनि जे कसम खे पूरो फरमाए छॾींदो जेकॾहिं कसम खण त या इलाहल आलमीन मां कसम खयो आहे फिलाणे खे पुत्र अता फरमाए त अल्लाह कसम उन्हनि जो पूरो कंदो आहे पुत्र ॾेई छॾींदो आहे जेकॾहिं हू हथ खणनि ऐं कसम खणनि इलाहल आलमीन बरसात अता फरमाए अल्लाह हुन जे कसम खे टोड़ींदो कोन्हे अल्लाह हुन जो कसम पूरो फरमाईंदो असल में आलिमन सबूरन जो फरमान आहे त जेका करामत वा उहा मोजिज़े जो फैज़ वा मोजिज़ो कंहिंजो हूंदो आहे नबीअ जो चओ मोजिज़ो कंहिंजो हूंदो आहे असां हाणे तव्हां थकिजी पिया उन घर बगर जो टाइम अची वियो आहे हमारा टोकियूं खयो अचनि पिया तंहिंखे तव्हांजो ध्यानु होॾां बोली सचो करो चलो सीधा सची लो करो भूख लगी है लेट जी हुआ अब हलो या बस कयो हां यो से 3 कलाक तकीर जे ख्याल में खलीफे जो बकला हां 3 कलाक जे ख्याल में चयो आ खलीफे पुराणो माण्हू अब थका आयो त कढणो चओ त हलो ने हथ मथे करे ॿुधायो जेके थका ॾिठे जो थका पिया हां अॻिते कहिड़ा 30 ॿार भला जेके ना आहियो थकासीं हथ मथे करे चओ या रसूल मज़ो अचे नथो हाणे सलाह त पढ़ त इहा ॻाल्हि तोखे सम्झायां त जेका करामत वा उहा नबी सही जे मोजिज़े जो फैज़ सल्लल्लाहु अलैहि जो मतलब शाहिद करामत मोजिज़े जो फैज़ सालो वाटर आहे न वाटर या मौसम मुल्क खपाए छॾियो केना खपाए छॾियो गालो कयो वाटर अथव वाटर वहे थो त दलील आहे त जेको वॾो चैनल आहे या वॾो दरिया आहे हुन में पाणी आहे वाटर वहे पियो बाबा मथे दरिया में पाणी आहे तॾहिं समय पर हिकिड़ो माण्हू वाटर जे मथां बीठल आहे पाणी बि वहे पियो पर मथां बि चवे पियो त दरिया को वाटर आहे कोन दरिया आहे कोन पाणी अखियुनि जे आॾो आहे दरिया जेको वाटर आहे उहो त जेको वाटर आहे उहो दरिया खां सवाइ वही कोन थो सघे वाटर जो वजूद माहीअ जो वजूद वाटर कोरस जो वजूद जेको बि नालो ॾिएसि इहो इन ॻाल्हि जो अकुल इस्तेमालु कर इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त किथे न किथे जेकॾहिं कंहिं दरिया न ॾिठो आहे त चवंदो किथे न किथे पाणी आहे जेको तमामु घणो आहे
टटे बागे खे विझे पियो वाटर में, मदीन खे विझे पियो, तलार खे विझे पियो, शाहपुर खे विझे पियो, खैरपुर खे विझे पियो, फटे खे विझे पियो। कराची वारनि वटि वाटर आहे ई कोन, त उन्हनि खे वरी वाटर वारा पिया ॾियनि। सखर खे विझे पियो, छो इन जो मतिलबु आहे त इहो वाटर जेके आहिनि वाटर में जेको पाणीअ जो फैज़ सम्झो, जेको पाणीअ जो फैज़ आहे, इहो पाणीअ जो फैज़ जी हिकु माना छोली आहे, पोइ जेको पाणीअ जो जेको फैज़ आहे उहो इन वाटर में मौजूदु आहे। इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त असुलु दरिया को ॿियो आहे जंहिंजो छोलियूं हिन में पुॼनि पियूं, हिन में बरकत अचे पई। पोइ अदा जेका करामत आहे ईअं सम्झो त इहा बि ईअं वॾे वाह वांगुरु आहे, वॾे वाह वांगुरु आहे। पोइ इन में जेके फैज़ ऐं बरकत जूं छोलियूं वञी इहे मदीने वारे साईं जे समुंड जो निशान जो समुंड वांगुरु हूंदो आहे। इन करे इल्म कलाम जा जेके किताब आहिनि, इहा ॾुखी ॻाल्हि थो कयां पर इशारे में तकड़ी कंदुसि त इल्म कलाम जा जेके अहले सुन्नत जे अक़ीदे जा किताब उहे चवनि था, उन्हनि आलिमनि इरशाद फरमायो त जेको माण्हू करामत जो इनकार थो करे उहो ॼण त नबी सही जे मोजज़े जो इनकार। जीअं को चवे त वाटर आहे ई कोन, हे बसि कुझु कोन्हे, वाटर थोरे जो मथां बीठो आहे, इन जो मतिलबु आहे वाटर जो मुनकिर न आहे, दरिया जो मुनकिर आहे। अहिड़ी तरह को सुनियो तव्हां ईअं असां न को वाटर जा मुनकिर, न को वाहीअ जा मुनकिर, न को असीं वलीअनि जा मुनकिर, न को असहाबनि जे इज़त जा मुनकिर, न को आल बैत जे शान जा मुनकिर, न को सैयदनि सादातनि जे इज़त जा मुनकिर। ख़ुदा पाक जो कसम आहे असां महबूब मदीने वारे जो मोजज़ो बि मञीदा आहियूं त मां अल्हम्दुलिल्लाह वलीअ जी करामत खे तस्लीम कंदा। हाणे इहो आहे मतिलबु त जेका करामत हूंदी आहे उहा करामत मोजज़े जो फैज़ हूंदी आहे। छा हूंदी आहे? हाणे अचो त तोखे मिसाल ॾेई करे हिकिड़ो महबूब जो मोजज़ो बि ॿुधायां ऐं तोखे वरी हेॾा करामत बि ॿुधायां त तोखे ख़बर पवे त मोजज़ो कीअं आहे, फैज़ कीअं। सल्लल्लाहु अलैहि या नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरा मिठड़ा त तुंहिंजे दर मूंखे बचे थो पर मां चाहींदो तव्हांजी बहादुरी लॻे। नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां मिठड़ा त तुंहिंजे दर सिंध में मूं तुंहिंजे सदके काठो पीतो घोड़वा मिठड़ा तुंहिंजे लाइ रोड़ा सिंध में तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़वा तुंहिंजो हिकु मौलूद मिठड़ा तुंहिंजे लाइ रोड़ा गंज प्या काॾे कमाल
को घोड़ा बिठड़ा तो मुझे दर क्या मुझे घर हो जे मांग तो जाया तबूत सोन चांदी दर मुझे घोड़ा बिठड़ा तो मुझे दर क्या मुझे घर हो जे हबीबो बाबा अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिंबर शरीफ ते मौजूद अल्लाह जे हबीब जा पतंग ई परवाना असहाब सदोरा सब मौजूद अदा केड़ा सहाब सदोरा जिला हजरत अब्दुल लतीफ मिठाई फरमाया पतंग न पहु कयो पिड़या मथे पंच सुभान अल्लाह अजे जोर से पतंग न पहु कयो ओ पिड़या मथे पंच वसील हसन लुछया सड़िया मथे सच छोटा सच जे लाए सड़नो पवंदो आ फिलाणो बकावड़ियला फिलाणो बकावड़ियला फिलाणो बकावड़ियला फिलाणो बकावड़ियला सच जे लाए सड़नो पवंदो आ हलवो ऐं मुसरी त हर को खाईंदो आ पतंग न पहु कयो पिड़या मथे पंच वसील हसन लुछया सड़िया मथे सच ओए सल्ला किचन गच तवे चार विजाया पत्थर जे मैदान में विचारन कच्च विजाया ओ दाऊद जे मैदान में विचारन कच्च विजाया ओ कबूक जे मैदान में हुदैन जे मैदान में बजा कच्च विजायो यानी बजी गर्दन कुर्बान कयो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरिया कचहरी के जुम्मे जो दिहाड़ो अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खुतबे जे लाए बीठा हिकड़ो सहाबी भजदो आयो अची करे अर्ज़ हलकल मालू वजा अल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालू मुकमरी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारड़ा भुखिया है तेरा यार अपना रब दी दुआ रब दी दुआ वो सहाबी सकोरो मस्जिद में आयो मस्जिद में अचण सां बरकात कोन पढ़ी पढ़ंदा ताहियतुल मस्जिद जो जड़ी मल टाइम हूंदो पढ़ंदा आयो मस्जिद में अचण सां सरकार सां अर्ज़ की या रसूल अल्लाह हलकल माल वजा अल्लाह या रसूल अल्लाह बरकात नफल पढ़ी हथ मथे खड़िया नबी से सिखारियो अल्लाह को गुरु मनो कोने पर छो तो ये सहाबी वहाबी थोड़ी हो मुझा भाव सहाबी हो मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो परवानो हो उनके खबर ई त रब खां घुरनो आ त कीअं घुरनो आ मां घुरांस रब ये या नजे पर जड़ी मल घोटो मोहम्मद मुस्तफा हथ खणंदो त रब जोड़ को फरमाईंदो दुआ कबूल थी अगर मुस्तफा के अल्लाह हबीब की फरमाया जर अशरक बिल्लाह अल्लाह से शिरक करे जे मुके करे गराए छडी अला मुके छा तो शिकायत करी या रसूल अल्लाह को ना अल्लाह जी हबीब की कोन फरमाया ओ सुन्नत जमायत वाला तो के लख लख मुबारक हो जे तो जो अकीदो उहो या जो अबू बकर उमर उस्मान हैदर कबा जो सहाबा जो करी भलो करी अब आइला ने कटे बागे वाला अब इन जगह से अचण वाला तो कलमो तक ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे आदे कने असता के मु चयो जे साईं चयो जे मौलाना गुलाम कादिर साहब चयो जे या कहे असा जे आदे सुन्नत जे आदे मसगोरे चयो जे तलाक न गुरु असा चयो अलायो ओला मदीने पाड़ा पटेला बुधायो अब असा कने चयो तलाक न गुरु असा चयो गुरु अला को पर सौले तरीके से घुरो उन तरीके से जे तरीके से तना जो कम पक्का सा थे महबूब मदीने वाले जी मेड़ वठी रब्बोनी ढायणो सौलो रब्बोनी ढायणो सौलो पर आतो नीचीय पे पायदा मेड़ दरी महबूब
जो मोहब्बत परवर की परछाई अदा असा दया दलाल कयो त महबूब परछाई तो जे नमाज छॾण जे करे तो जे नफ़ाल जे करे रब नाराज़ आहे पर महबूब जो वास्तो ॾिजे रब्बोरी ढाळो सावलो चओ रब्बोरी ढाळो सावलो पर पाक कीजिए में पाए अदा इड़त ही महबूब मोहम्मद परवर की परछाई अदा के दो भी खड़ी खाती आई माफियो दीदी माले को साई माफियो दीदी माले को साई रब जी रहमत वदी आए रब जी रहमत वदी आए तीन उम्मीदों लाहे अदा मेरा नई महबूब मोहम्मद परवर की परछाई अदा जो रब्बोरी ढाळो सावलो रब्बोरी ढाळो पर पांदे कीजिए में पाए अदा मेरा नई महबूब मोहम्मद परवर की परछाई अदा अल्लाह जो हबीब खुतबे में सहाबी हाजिर थियो अलकल मालो वजा अलमयालो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख्तसर गा या रसूल अल्लाह कुकर थी वयो माल मुख थो मरे या रसूल अल्लाह असा पान तकलीफ में आयो वदा हेदा ने हाल अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रहमत वालो दरिया जोश में अची आयो अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया अल्लाह जे हबीब जो रहमत वालो दरिया जोश में अची वयो साहबी जड़ी मल अर्ज कयो त मुझे मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजा दुआ जे लाए हथड़ा खन बुलंद फरमाया हबीब दुआ अभी फरमायो अल्लाहुम्मा अग़िसना गैसन मरियन हनीअन गदकन आजिलन गैर राइस अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दुआ करिया पर अल्लाह जे हबीब इन को न चयो या अल्लाह मी वसाए जदे दिल पर ए मुझा अल्लाह जदे इरादो छे इलाहल आलमीन तदे मी वसाए जा अल्लाह जे हबीब इन दुआ में को न चयो आलिम में चाहत लफ्ज उहे समझी वया पर तोखे तर्जुमो ॿुधाया अल्लाह जे हबीब दुआ में चयो मौला मी हो वसाए पर सुभाणे अबे जे न खपे मौला अज जो तकड़ो मी अता फरमा अल्लाह की मर्जी पे आना अल्लाह जदे फरमाए अल्लाहुम्मा अग़सिना गैसन मुग़ीसन मरीअन अनीअन क़दकन आजिलन 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 गैर राइस इलाहल आलमीन तकड़ो मीह अता फरमा अदा हेदा नेहा साहबी सबोरो फरमाए थो अन्या मुझे महबूब हथड़ाई हेठ को न कया होया आसमान ते न को जबल आसमान ते न को बादल हुयो न को झुड़ जो निशान हुयो अल्लाह जे हबीब अन्या हथ मुबारक पंहिंजे चेहरे ते घुमायाई को न जो अभी भी हो सर शुरू थी वियो सहाबी सबोरा तोखे ख़बर कीअं पई त हां मस्जिद नबी जे अंदर हुयव दा मस्जिद नबवी जी छत पक्की कान हुई उहा ट्रिपल शुरू थी वई पर साहबी चए तो मोहम्मद मुस्तफा करीम जी सुहारी मुबारक खे ॾिठो जो पुट मां पाणी धारा करे वही रहियो अदा दिहाड़ो केड़ो खबर पई त याद बथल है कोन केड़ो दिहाड़ो कोन पुछा केड़ो दिहाड़ो साहबी जे तो जुमे ते मींहुं थियो वरी छंछर ते मींहुं थियो वरी आचर ते सूमर ते मारे ते अरबा ते खमीस ते वरी जुमे जो दिहाड़ो थियो
इहो बस थियण जो नालो ई कोन पियो वठे असहाब सगोरा दो घुरी घुरी करे बस थी पया थकजी पया मौला अगे न बुखारी पुण्य पिया करो हाणे न कुटो था इलाहल आलमीन मींहुं बंदि फरमा जहिड़ो रब जो फरमाए तव्हां जे चवण ते मींहुं वसायो ई कोन अथमि जंहिं जवान चयो आहे वसायो पुट जे चवण ते अथमि त बंदि उन जी दुआ